अस्सलाम मुलाजिम मेहरान टीम में भलीकार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में ॿीहर शुरू थियण जो इम्कान। अमेरिकी अख़बार दावा करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त दुनिया विच में हिकु सफ़े ते ॿधल 14 नुकाती मफ़ाहमती यादाश्त नामे ते कमु जारी आहे, जंहिं तहत हिकु महीने ताईं ॻाल्हियुनि जो फ्रेमवर्क जोड़ियो वेंदो। अमरीकी अख़बार मूजिब मसूदे में ईरान जे एटमी प्रोग्राम, रमोज़ में छिकताण घटाइण ऐं ईरान जे रचियल यूरेनियम जा ज़ख़ीरा कंहिं टे मुल्क मुंतकिल करण ते ॻाल्हि ॿोल शामिल हूंदी। हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में ॿीहर इज़ाफ़ो करे छॾियो। पेट्रोल 14 रुपया 92 पैसा फ़ी लीटर महांगो, नई क़ीमत 414 रुपया 78 पैसा फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जे फ़ी लीटर अघ में 15 रुपया इज़ाफ़ो, फ़ी लीटर 414 रुपयनि 58 पैसनि जो थी वियो। पेट्रोलियम डिवीज़न ज़रिए मूजिब पेट्रोल ऐं डीज़ल ते फ़ी लीटर लेवी 13 रुपया 91 पैसा वधाई वई आहे। IMF पाकिस्तान लाइ $1.2 अरब जी चोथीं क़िस्त जी मंज़ूरी ॾेई छॾी। वाशिंगटन में IMF एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास में पाकिस्तान लाइ कर्ज़ जी नई क़िस्त जी मंज़ूरी ॾिनी वई। $1 अरब EFF प्रोग्राम लाइ मंज़ूर कया विया। $20 अरब मौसमियाती तब्दीलियुनि जे असर खे मुंहुं ॾियण लाइ हूंदा। पाकिस्तान IMF खे ख़ातिरी कराई आहे त बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में बरवक़्त एडजस्टमेंट कई वेंदी। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में मंशियात जी स्मगलिंग रोकण में तावन लाइ मुआहिदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं बांग्लादेशी घरू वज़ीर मुआहिदे ते सहियूं कयूं। ॿई मुल्क मंशियात जी स्मगलिंग ऐं चुरपुर रोकण लाइ गॾिजी क़दम खणंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ढाका में बांग्लादेशी मनसब सां मुलाक़ात, सेक्रेटरी सतह ते जॉइंट वर्किंग ग्रुप जोड़ण ते इतफ़ाक़। मलकानी शरीफ विढो जवाबदारनि नौजवान खे कुआरी वणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ खुदाबख्श हिस्पानी भरिसां घर ॿाहिरां वेठल शाहनवाज़ सोलंकी बेदर्दी सां क़त्ल। पुलिस पहुची लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बैदि मर्द वारसनि हवाले। वारसनि एहतजाज कंदे चयो आहे त संदसि नौजवान खे मुनव्वर हिस्पानी क़त्ल कयो आहे। कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे।